थींदो केतिरी महांगाई आहे केतिरी बेरोज़गारी आहे सफ़ा हाणे घर वारनि सां वियो आहे पैसनि ते रुपियो आहे ई न सफ़ा मां बेरोज़गार लॻो पियो आहे रोज़गार आहे त ॿुधा जो पासे बाक़ी जो कमकार आहे दरबार में 360 साफ़ी आहिनि हिकु तूं वजन 361 थी वेंदा पोइ इहो रोज़गार कहिड़ो आहे यार अख़बार जो आहे साफ़ी थींदे तूं सही आहे मुंहिंजो पैसा कीअं मिलंदा साफ़ियुनि में मुंहिंजो दोस्त आहे साफ़ी आहे सीनियर साफ़ी आहे मां तोखे हुन सां अची मिलाईंदो आहियां तुंहिंजो सॼो कमकार उहो तोखे अॻिते ॿुधाईंदो आहे जल्दी अस्सलाम वालेकुम साईं मुंहिंजो दोस्त आहे हिनखे कमकार वठी ॾियणो आहे कमकार कंदो जी साईं जी कंदो अथसि बसि हाणे साहब जो कमु अथसि साईं हाणे कंदो मजबूर माण्हू साहबी थींदे जेको रोज़गारी मिले कंदासीं मसइलो इहो थी असां वटि कमु सॼो ब्लैक मेलिंग जो इन असांजे जरवार शहर में 360 साहबी आहिनि जंहिं मंझि कुझु मां सम्झो 10 या 15 घणो सीनियर आहिनि उहे माण्हुनि खे रिस्पॉन्स बि ॾियनि था ऐं सुठे में सुठा आहिनि उहे हक़ सिच बि लिखनि था ऐं मां त उन्हनि खे सलाम थो कयां जेके हक़ सिच लिखनि था बहरहाल हाणे उहे जीअं सीनियर उन्हनि वटि चैनल बि आहिनि जेके अॼुकल्ह पंहिंजा सिंधी चैनल तव्हां ॾिसो था मशहूरु चैनल आहिनि जीअं KTN थियो सिंध टीवी थी पंहिंजो आवाज़ टीवी थी अहिड़ा काफ़ी मतिलबु चैनल आहिनि उन में उहे कमु करनि था तोखे जेको साहबी थियणो आहे न नाराज़ न थींदा अताही साहबी अथनि अताही माना इहो आहे त मिनिस्टर जे ख़िलाफ़ु न लिखंदे न कंहिं वॾेरे जे ख़िलाफ़ु लिखंदे न कंहिं हिते जे सरदार जे ख़िलाफ़ु लिखंदे ऐं इहो मां तोखे कसम वठंदुमि ऐं पोइ तोखे ॾिनव 5000 में हिकिड़ी अख़बार जो नालो बि तमामु बहितरीनु आहे अॼुकल्ह हर माण्हू ईअं थो करे ऐं उहा अख़बार जो तोखे छा करिणो पवंदो उहा अख़बार हफ़्ते वारी हूंदी ईंदी तो वटि तूं हुनखे महीने जा 1500 रुपया ॾींदे अख़बार खणी तूं छके ई खणी को मसइलो कोन्हे ईअं ई करनि था असांजा साहब सभु तोखे सिर्फ़ु इहो आहे की कंहिं वॾेरे जे ख़िलाफ़ु कंहिं मिनिस्टर जे कंहिं पुलिस वारे जे ख़िलाफ़ु लिखणो ई न अताही साहब ख़ासि करे लिखनि था पुलिस जे ख़िलाफ़ु लिखनि था तूं पंहिंजी इज़त बचा रोज़गार कर गॾा गाॾे वारे खे ब्लैकमेल कर खाद जे दुकान वारे खे ब्लैकमेल कर रेड़ी वारे खां वठि पैसा खोलो तोखे माना इजाज़त आहे बर्फ़ कारखाने वारे खां वठि पुलिस पकड़े त अड़े यार पुलिस पकड़ींदी आहे वरी अताही साहब 360 न सभु तुंहिंजे लाइ वरी हंगामो करे वेंदा अची फेसबुक ते पोस्टूं रखंदा पोस्टूं आख़िर उहे पुलिस वारा वरी तोखां माफ़ी वठी वेंदा असां वटि ईअं हले थो न भाउ अच्छा हा सो हाणे पोइ इहो आहे त पोइ मां अख़बार ॿुधायां की असांजो जो दोस्त आहे असांजो दोस्त आहे इहो बि पोइ रोज़गार कर उअं ई परेशान त रहे थो ज़िंदगी में उअं ई तूं में बचो त कुझु कोन्हे ऐं बसि पोइ इहे फेल कर आख़िर इहो फेल कर बसि पोइ ॼाणे यार तुंहिंजो केरु आहे पोइ आहे त कोई कोन भली वधि में त पुलिस पकिड़े वेंदी न 360 साहबी आहिनि वरी उहे हंगामो कंदा वरी तूं छुटी ईंदे वरी पुलिस तोखे माफ़ी वठी अच्छा टे ताड़ी जे कमु करे थो त पोइ अख़बार ॿुधाए पैसा घणा लॻंदा भला पैसा तक़रीबन 5000 खनि लॻंदे भाउ 5000 साईं ॿुध न अख़बार आहे पहिरियों स्टार्टिंग 5000 पोइ 1500 रुपया महीनो थी अख़बार भली तूं ईंदी तो ॾे भली वरी रद्दी में सटे छॾे छो जो इदारे वारा बि हुन में ख़ुशि आहिनि हाणे इदारे वारनि खे बि इहो ई कमु आहे की बसि बाबा भली तूं वरी ॿी वॾी ॻाल्हि इहा थी त सिंधी पढ़ियल घणो आहे 12 हाणे असां वटि वरी अनलिमिटेड माना हिते को पढ़ियल लिखियल जी का ज़रूरत ई कोन्हे भली सिंधी जा 52 अखर बि न अचनि ऐं असां वटि उहो वरी वॾो माइन में माइन साहब उहो आहे हल 12 ना पूरा है 5 पास अरे कुछ भी ना तू भली नील बटन ले लो अलिफ के बेबी कींदो सी ये एक के ईंदो सी थोड़ा घणा होता है ये एक के मन तो अचे न तू कसम खुदा जो तू हिते सीनियर साहबिन में गण बि ऐं बस ब्लैक मेलिंग कर पर हुज ना हुजे सिर्फ ब्लैक मेलिंग 200 कमिंदा से 200 ब्लैक मेलिंग कर बाबा तू जा पैसा ही पैसा तोखे दावतूं तोखे वडेरा वठी वेंदा
तोखे पुलिस दावतूं खणाईंदी, तुंहिंजी इज़त हूंदी माशरे में। बुरा न ख़ुदा जो कसम आहे, असांजो कमु इहो आहे न, असां पाण बि साफ़ इहो कमु कंदा आहियूं। पोइ छा सम्झो थो, रियायत कर कोई पंजा लाख हाणे 3000 रुपया थी, अख़बार जो नालो ॿुधायां थो, वांध काई, अख़बार जी वांध काई, पंहिंजी अख़बार आहे, बसि बिस्मिल्लाह करे अख़बार खण, बंद कई वांध कई, ॿुधायो होटल ते वेठा वांदा पढ़ंदा। अखबार जो नालो अरे बंद हाणे कई अॼुकल्ह कोई पढ़े नथो, बसि तूं अख़बार जी अचे थी पंहिंजी रिपोर्ट जी कटिंग कढी धका करा फेसबुक ते, अरे सुबुह जो नारा ॿुध न, हक़ सच न लिखजांइ, बाबा रोज़गार आहे रोज़गार ते हक़ सच न लिखजांइ, हक़ सच जॾहिं लिखी हुई पोइ यार मारिजी वेंदे। ठीकु आहे पोइ मां हाणे वञा थो घर हा बकरी बीठल आहे इन्ही खे ॾे भरो हा करेसि कमु बसि। गरीब माण्हू ख़ैर आहे,